अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है सब खैरियत सां हूंदो ऐं पंहिंजी ज़िंदगी में भरपूर तरीक़े सां मज़ो करे रहिया हूंदो। तो दोस्तों अॼु ॻाल्हि कंदासीं, जॾहिं को बि इंसान हिन दुनिया में अचे थो त काइनात वारे जे तरफ़ां, मुंहिंजे मालिक जे तरफ़ां उन में हिकिड़ो जज़्बो बिल्टिन अचे थो, उहो आहे मोहबत जो जज़्बो। ऐं उहा मोहबत उन में ओरिजिनल आहे। पोइ वरी थिए ईअं थो जो असां जॾहिं हिन दुनिया में अचूं था त उहा ई मोहबत, उहो ई प्यार असां माण्हुनि मां ॻोल्हियूं था, जॾहिं त उहा ऑलरेडी असांजे वजूद जो हिसो आहे ऐं असांजे अंदर में भरपूर तरीक़े सां मोहबत भरियल आहे। असांखे करिणो सिर्फ़ु ईअं आहे त उहा मोहबत असांखे स्प्रेड करणी आहे, फैलाइणी आहे, माण्हुनि खे ॾियणी आहे, ऐं असां इन जे लाइ आया आहियूं। पर थिए ईअं थो जो असां हिन दुनिया में अचण खां पोइ मोहबत ॿियनि माण्हुनि मां ॻोल्हियूं था ऐं परेशान रहूं था। त दोस्तों, जेकॾहिं ज़िंदगी में मज़ो करिणो आहे त मोहबतूं ॾियणु सिखियो त मोहबतूं रिटर्न में तव्हांखे पाण ई मिलंदियूं। दोस्तों, पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो ऐं मोहबतूं विराइजो। मोहबतूं ॾियण में मज़ो आहे ऐं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। तेसिताईं वरी मिलंदासीं कंहिं ॿिए मैसेज सां गॾु कंहिं ॿी वीडियो में। वॉक खे पंहिंजी ज़िंदगी जो हिसो बणाए छॾियो। वॉक तमामु ज़रूरी आहे जिस्मानी सिहत लाइ ऐं ज़हनी सिहत लाइ। खोड़ सारो ख़्यालु करियो। अल्लाह हाफ़िज़।